अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 2 अगस्त सूमर। टाइम थिया 8:30 सुबुह जा ऐं अॼु जो व्लॉग मां सवेर शुरू थी कयां। अॼु मां नमाज़ पढ़ी निंड कोन कई आहे ऐं एॾो सवेर सवेर नाश्तो करे ऐं मां हिन रिलीअ जा पटा पूरा कया आहिनि। तव्हां ॾिसो, पहिरियों हिनखे मां प्लेन आसमानी पटो ॾिनो आहे, पोइ जेको डिज़ाइन वारो ठाहियुमि, पोइ हिकिड़ो सिंपल प्रिंटेड ब्लू सिधो सिधो पटो। ठीकु आहे। सो चवंदा आहिनि शौक़ जो को मुल्ह ई न आहे, का क़ीमत ई न आहे। सो मुंहिंजे शौक़ जी इहा इंतिहा ई त मूंखे सुबुह वापसि निंड न पई अचे, त मां जेको आहे सोचियमि त न, अॼु मूंखे हीउ पूरो करिणो आहे। सो इहो मुंहिंजो शौक़ु आहे। हीअ मुंहिंजी रिली कंप्लीट थी वई ऐं हिन मुंहिंजे पलंग जी जेका ड्रेग आहे उहा 6.5 फुट आहे, त हे 6.5 फुट खां बि थोरी मथे आहे रिली। असां हमेशह वॾियूं रिलियूं ठाहींदा आहियूं। उहा ई ॻाल्हि मां तव्हां सां पहिरियों बि कई त बाबा असांजो इलाही ड्रिघो हूंदो त असां उनजे हिसाब सां रिलियूं ठाहींदासीं। अञा ताईं असां ओतिरी साइज़ जूं रिलियूं ठाहींदा आहियूं। सो इहा मुंहिंजी ख़ूबसूरत रिली तयारु आहे। हिन जी वीडियो अॼु मां शेयर करे चुकी आहियां। इहा तव्हां ॾिठी हूंदी, जेका हिनखे ठाहिण जो तरीक़ो, त मुख़्तलिफ़ बचियल टुकरनि सां नंढा नंढा पीसिस बि तव्हांजा हिन में इस्तेमालु थी था सघनि। ॿी ॻाल्हि त मां त कमु कंदी रही आहियां, इन करे मूं वटि एतिरा टुकड़ा या कपिड़ो आहे, पर जेको नथो कमु करे त उहो कट पीस मां वठी थो सघे। चादरुनि जे दुकान तां तव्हांखे आराम सां जेको आहे नंढा टुकड़ा बचियल सचियल चादरुनि जा मिली वेंदा। कपिड़नि जी दुकाननि तां कॉटन जा पीसिस मिली वेंदा। या अगरि कंहिंखे ॾाढो ई शौक़ु हुजे त उहो हर रंग जो अधु मीटर वठी अचे। ऐं मां कॾहिं बि कपिड़ो वठी करे ख़ासि मीटरनि जे हिसाब सां न वरितो आहे। मां त मूंखे ख़बर न आहे घणा मीटर लॻंदा आहिनि। बाक़ी मां हमेशह वठी करे त ठाहियो आहे त मां कट पीस ई वठंदी आहियां। सो हैदराबाद में त रेशम गली में कट पीस जा जाम दुकान आहिनि, कराची में बि हूंदा इलाही जंहिं ते मूंखे न आहे ख़बर। सो बाक़ी ॿियनि शहरनि जी हर कंहिंखे पंहिंजे पंहिंजे मार्केट जो अंदाज़ो हूंदो। त हीअ मुंहिंजी रिली थी वई तयारु। हिन जो मूंखे अस्तर बि ॾियणो आहे। मां उहो न ॾींदमि ज़ाहिर, सिर्फ़ु मापे ऐं हिन जे लाइ साइज़ जो कटे रखंदमि। ऐं अस्तर हमेशह जॾहिं बि ठाहिजे त उहो रिलीअ खां 2-3 इंच ड्रेग में बि वॾो हुजे, वेकर में बि वॾो हुजे, छो त खॼंदो आहे कपिड़ो सिबण ते न। त हीअ वेंदियूं रिलियूं मुंहिंजूं फाइनली लाड़काणे जॾहिं वयूं। कोई ईंदो वेंदो त मोकिलींदमि सिबण जे लाइ। धागनि मां कढणु ॾुखियो कमु आहे, त इहे मां पाण कोन कंदी आहियां। अक्सर माण्हू मूंखे चवंदा आहिनि रिलीअ में धागा हणण बि सेखारियो। बाबा एॾो ॾुखियो कमु आहे, केरु कंदो? त साल में मां हिकिड़ी रिली बि न सिबी सघां उहा। सो हाणे तव्हां सां मां शेयर कंदमि मुंहिंजो उहो प्रोजेक्ट जंहिंजे लाइ मां स्प्रे पेंट्स घुराया। कल्ह शाम जो हिननि वणनि खे मां पेंट करे वई हुअमि। स्प्रे पेंट 2 जेके मां बॉटल्स घुरायूं, उहे हिननि 3 थोड़नि खे मां पेंट कयो आहे स्प्रे पेंट सां। सो हितां हुतां अञा ब्राउन झलके पियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे एॾो परफेक्ट पेंट नथो थी सघे। त हीअ आहे हिते कमु। ऐं निम बि तव्हांखे ॾेखारियां, हीअ माशाल्लाह फ्रेश जेको आहे नओं आहे। एॾो नंढो हाणे वॾो थी रहियो आहे, त हाणे मूंखे उमेदु जागी आहे त लाज़मी जेको आहे वधंदी इंशाअल्लाह। त हाणे हिननि ते मूंखे अञा कमु करिणो आहे, वण जे थोड़नि ते। सो तव्हांखे ॾेखारियां थी त ॿियो छा आहे। ही आहिनि मुंहिंजा खारा, ही खारा आहिनि। ही मुंहिंजा टोकरा आहिनि जेके मां लाड़काणे मां वठी आयमि। उन्हनि खे मां हिन रेड स्प्रे पेंट सां राति जो पेंट करे छॾियो हो, त जीअं सॼी राति में हे प्रॉपरली सुकी वञनि। सो हे बिल्कुलु परफेक्ट सुकी विया आहिनि। ऐं हाणे हिननि जे मथां मूंखे अञा वधीक कमु करिणो आहे। हाणे ॿुधायो, अंदाज़ो थी वियो हूंदव त इहो मां छा थी ठाहियां। ठीकु आहे। सो हाणे हिननि खे हिते वेही मां कुझु पेंट कंदमि, उहो तव्हां सां शेयर थी कयां। मज़े जो सीन ॾिसो, कल्ह शाम सुराण वई मथे वॉक करणु ऐं मां वियमि ॿाहिरि हिन वणनि ते स्प्रे पेंट करणु। सो सुराण मथां मुंहिंजो इहो वीडियो क्लिप भरे वरितो। 9:30 थिया आहिनि ऐं मां रिलीअ जो अस्तर कटे चुकी आहियां। हे मूं वटि हिकिड़ो प्रिंटेड ब्लू कलर जो कॉटन जो कपिड़ो पियल हो, त इन मां ई मां हिन जो तह ठाहे छॾियो। इलाही वॾो पीस हुयो, हे हिन में ऑलरेडी ॻंढ आहे, मिलियो ई ईअं ॻंढ सां हो। त मां हिन में कुझु सिलाई विलाई मूंखे न करणी पई, ईअं जो ईअं खणी मां हिन जो बसि मापे थोरो हिन खां वॾो। ऐं ॾिसो त हे मूं हिन खां वॾो ठाहियो आहे, हेतिरो पीस वॾो आहे। हिते बि ॾिसो हेतिरो पीस वॾो आहे। त हमेशह अस्तर जेको हूंदो आहे थोरो वॾो ई हूंदो आहे, वॾो रखिबो आहे। त इहो कयो अथमि। सो हीअ रिली थी वई कंप्लीट। ऐं ॿाहिरि मां हुन टोकरनि ते बि पेंटिंग करे आई आहियां, उहो बि तव्हां सां शेयर कयां थी। त कंटिन्यू मां हिन कम में बिज़ी हुयमि ऐं जुड़ थी वियो इलाही। ऐं तमामु सन्ही फुहार पई थोरी देरि जे लाइ,
त मां जेके टोकरा पेंट करे अंदरि खणी रखिया। हीअ ॾिसो, हीअ मां ठाहींदमि मशरूम्स, जेके वणनि जा थुड़ आहिनि उन्हनि जे मथां इहो ॿाहिरि लॻंदो ऐं पोइ हणंदमि जीअं त तव्हांखे उहो बि ॾेखारींदमि। त परे खां जॾहिं अच्छा हे प्रॉपर हिन में ईअं पेंट न पियो थी सघे छो त काठियूं घटि वधि आहिनि, हिन जी जेके सरफेस आहे उहा स्मूथ न आहे, पर जॾहिं हे लॻंदा त परे खां डॉट्स इहे विज़िबल हूंदा। त मूं हुनखे ईअं थोरो डीप पेंट करे छॾियो आहे त जीअं परे खां लॻे त हिन ते डॉट्स पेंट थियल आहिनि। सो हिन महिल सफ़ा सनी बूंद थी पए ऐं इलाही ॾींहंनि खां मां ॿाहिरि प्रॉपर पाणी न ॾिनो आहे पाइप विझी, छो त मूंखे हर वक़्तु इहो हूंदो आहे त मथां मींहुं वसे, छो त झुड़ त अहिड़ो ई हूंदो आहे मींहं जहिड़ो, त मींहुं इहो अहिड़ो ई थो पए जेको काउंट बि नथो करे सघिजे त इहो मींहुं आहे या न आहे। अॼु बि सोचां पई त हाणे मां हिननि खे पाणी ॾियां ॿाहिरि, पर वरी इहो ई कारो झुड़ आहे, चई नथी सघां त मींहुं केतिरो वसंदो या न वसंदो। सो ॾिसां थी, थोरी देरि वेट थी कयां। ऐं हे तक़रीबन मुंहिंजो ख़्यालु आहे त हे पेंट सुकी चुको आहे, चेक कयां हिनखे, हा काफ़ी हद ताईं सुकी वियो आहे। सो 10 बजे असां वटि वेंदी आहे लाइट, त 10 बजे जेको आहे मां वञी ऐं ॿाहिरि इहे हणंदमि उन ते वणनि जे थुड़नि ते, ॾाढो प्यारो लुक ॾींदा हिकिड़ो। सो पर हाणे तव्हां ॾिसो त आसमान जी सूरत हाल ॾिसो, ऐं मां ॿाहिरि थी निकिरां बि मथां सन्हा सन्हा छंडा था पवनि मींहं जा, पर इहो अहिड़ो न आहे जो मां चवां त वणनि खे पाणी अची वेंदो प्रॉपर, उहो न ईंदो। ऐं स्प्रे पेंट बचियो आहे मां वटि, त उहो मां हिते कुझु डिफरेंट शयुनि खे पेंट करे छॾींदमि, उहो बि पोइ तव्हां सां शेयर कंदमि। ॿाहिरां पेंट बचियो, रेड बचियो आहे, वाइट त खुटो ई सम्झो ज़रे घटि, ॿियो नथी घुरायां, पर रेड वारो मां हिते यूज़ कंदमि इंशाअल्लाह। लाइट वञी चुकी आहे ऐं मां हिन महिल रेडी आहियां। 6 खपंदा मूंखे कोका, ॿिनि में मां हिकिड़े में ॿ कोका हणंदमि। सो थोरा वॾी साइज़ जा ॻोल्हियां थी पंहिंजे हिन बैग मां, हे मुंहिंजो टूल बैग आहे ऐं थोरी कढी अथमि, ॿाहिरि वेंदमि इहे मां हिननि खे वञी हणंदमि टोकरनि खे हिन थुड़नि में, ऐं लॻाइण खां पोइ तव्हां सां शेयर थी कयां। हे ॾिसो मां पंहिंजा मशरूम रेडी करे छॾिया। हे जेके थुड़ आहिनि न इहे मथां थोरा अनबैलेंस आहिनि, हिननि में मां ॿ कोका हया आहिनि, ऐं उनखां सवाइ मां हिननि में जेको आहे रेड कलर जी कपिड़े जी पटी खणी थी अचां, उहा बि हिननि में ॿधंदमि त जीअं हे प्रॉपरली फिक्स थी वञनि ऐं हवा में बि न किरनि ऐं कोई ॿार बि हिननि खे लाहे न सघे। सो ही आहे अॼु जो लुक, ज़रूरु ॿुधाइजो तव्हां कीअं लॻो। इलाही ॾींहंनि खां अरसे खां मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी, जॾहिं खां असां हिन घर में शिफ्ट थियासीं ऐं मां इहे थुड़ हिते ॾिठा त मां सोचियो त मां हिननि खे ईअं ई डेकोरेट कंदमि। सो फाइनली अॼु मां करे वरितो आहे। 1:15 थियो आहे ऐं मां कंटिन्यू इलाही देरि खां हिते कुझु कटिंग पई कयां, जेके मां कुझु बेबी प्रिंट्स कढिया हुया, कुझु ॿाराणा प्रिंट्स, त मां इन्हनि मां राजे ऐं हादिया जे लाइ रिली ठाहियां। त हीअ कुझु प्रिंट्स आहिनि जेके तव्हां ॾिसंदो, त मां हिननि जी कटिंग करे रखी आहे। हिननि जी बि मां कोशिशि कंदमि त हिननि जे रिलीअ जी बि मां वीडियो ठाहियां, छो त हे बि थोरी स्टाइल सां ॻंढींदमि मां। तव्हां ॾिसो हे प्रिंट केॾा प्यारा आहिनि, ऐं कुझु जेके आहिनि मूंखे वणनि पिया प्रिंट्स, त उन्हनि खे मां ॻंढ बि विधा आहिनि। ऐं हीअ ॾिसो, हीअ सॼा मोट कपिड़ा जमा थियल हुया, इहे बि ज़ाहिर नंढा नंढा टुकड़ा आहिनि, त आख़िर इन्हनि मां छा कजे इन्हनि जो, त मां इहो ई सोचियो त हीअ ॿाराणा प्रिंट्स जेके बि आहिनि, हीअ ॾिसो, हीअ चेक वारा, स्टार्स वारा, कार्टून्स वारा, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, त मूं इहे खयां आहिनि हिननि जी रिलीअ जे लाइ। ऐं कुझु अहिड़ा आहिनि जिन में मां ॻंढ विधा आहिनि। हीअ ॾिसो, हीअ हुयो सेसम स्ट्रीट जो प्रिंट, त हिन में मां जेको ॻंढ करे करे पटियूं हिनखे ॻंढियो आहे, छो त मूंखे कैरेक्टर्स वणनि पिया ॾाढा। ऐं कुझु ॿिया बि आहिनि, हीअ आहे सेसम स्ट्रीट जो, इहो ॻंढियमि। हीअ हिकिड़ो ई ठाहियो आहे, हिन में ॾेॾर हुया प्रिंट में, मूंखे ॾाढा ॾेॾर ख़बर अथव मूंखे वणंदा आहिनि। हीअ भालू वारो प्रिंट हुयो, ऐं हिननि में किन में ॻंढ पिया। हे हिकिड़ो ई पीस ठहियो हिन मां, पूरो फॉरेस्ट हुयो हिन ते, हे मां यूज़ करे चुकी आहियां, त हिन मां हिकिड़ो पैच निकितो। सिर्फ़ु मां इहे ॻंढ इन लाइ कया आहिनि जो ॿार नंढड़ा आहिनि त इहे हिननि खे ॾिसी ॾिसी इंजॉय कंदा ऐं हिननि जे ज़रिए सिखंदा बि कुझु न कुझु, ठीकु आहे न। सो कटिंग मुंहिंजी हीअ ऑलमोस्ट कंप्लीट आहे, ऐं जॾहिं मां हिननि खे ॻंढींदमि, मां फ़िलहालु ॾाढी थकिजी चुकी आहियां, छो त मां सुबुह खां माशाल्लाह अॼु सुम्ही बि न आहियां ऐं कंटिन्यू कमु कयो आहे।
सो हाणे पहिरियों त वेंदमि ऐं वञी लंच ठाहींदमि त जीअं सुराण जो एज़ यूजुअल स्कूल खुलियल आहे, ॿार कोन था अचनि, स्टाफ खे अचिणो आहे, उहा वई आहे स्कूल ऐं मां हाणे वञा थी पंहिंजी तयारी करणु खाधे जी। शाम जा 6 थी विया आहिनि, 6 वॼी कुझु मिंट, ऐं नमाज़ पढ़ी वरिती आहे। हीअ कटिंग त मां सॼी मंझंदि ताईं करे छॾी, तव्हां सां शेयर बि कई। सो हाणे वञा थी मां किचन में, पर हिन खे रिलीअ खे सिबण जे लाइ हिननि खां अलावा बि 2 डिफरेंट साइज़ में पीसिस खपंदा। ही सिंपल आहे, पर पोइ बि हिन में हिकिड़ो डिज़ाइन हूंदो, तंहिंजे करे उन जे लाइ कुझु ॿियूं कटिंग्स मूंखे खपंदियूं, जेके मां थोरी देरि खां पोइ अची कोशिशि कयां थी। कुझु न कुझु त कटींदमि, ज़ाहिर सभु अॼु में कोन थींदियूं। हे सॼी मुंहिंजी थैली पई आहे हिते कटिंग जी। सो हलूं था किचन में। ऐं मंझंदि जो असां पचायासीं चांवर, त हाणे राति जो पचाईंदमि मानी। थोरा बचियल चांवर पिया आहिनि, कढंदमि बॉक्स में, देगड़ी ख़ाली कंदमि। राति जो मां पचायां थी अंडा ग्रेवी, ठीकु आहे। सो अंडा हाणे 2 बॉइल कंदमि ऐं मसालो ठाहियां थी। मसालो ठाहे हिन खे दम ॾेई हिते पोइ वेंदमि वञी थोरी कटिंग कंदमि, त जीअं मां सुभाणे वरी इहा रिली शुरू करे सघां। सो हीउ मुंहिंजो कम जो सिलसिलो जारी रहंदो। सुराण वई आहे मथे वॉक करणु, कमरे जी बत्ती विसाए अचां त पोइ वरी अचां थी किचन में वापसि। 7:15 थी विया आहिनि ऐं हिते मां रखिया आहिनि अंडा बॉइल करण जे लाइ, ऐं हिते पटाटा, भाॼी मुंहिंजी गोड़ पचे थो। ऐं सुराण बि पंहिंजे लाइ कुझु डिश ठाहे, पंहिंजे लाइ न घर जे लाइ ठाहे थी, पर फ़ोटोज़ वग़ैरह कढंदी ऐं कुक पैड ते ऐं पंहिंजे फेसबुक पेज ते ॾींदी। सो बाक़ी कुझु कमु मां कयो आहे कमरे में, उहा कटिंग तव्हांखे ॾेखारियां थी, ऐं उन खां पोइ मां हिन व्लॉग खे कंदमि एंड। हिते मां काफ़ी सारी कटिंग करे चुकी आहियां। ही पटियूं, हे पीसिस, हेतिरियूं पटियूं ऐं ही नंढा पीसिस, इहे सभु हिननि सां मिलंदा। ही वॾा पैचिस, नंढियूं पटियूं ऐं नंढड़ा पीसिस, इहे सभु मिलाए करे हिकिड़ो डिज़ाइन ठहंदो। त सुभाणे इनशाला मां हिन खे सिबणु शुरू कंदमि। अॼु मां सिर्फ़ु कुझु कटिंग कई आहे, त हीअ त कंप्लीट आहे कटिंग। बाक़ी हे जीअं जीअं मूंखे ज़रूरत पवंदी त हीअ 2 कलर्स मां कटींदमि। त हीअ जीअं तव्हां ॿारनि लाइ थी ठाहियां, हिन लाइ मां हे थोरो ब्राइट कलर्स खया आहिनि, त जीअं हिन में थोरी रौनक अचे ऐं सुहिणो लॻे, ठीकु आहे। सो अॼु कचहरी कोन था कयूं, छो त टाइम थोरो घटि बचियो आहे, थोरी देरि में अज़ान अचण वारी आहे। त इनशाला वरी जेको आहे सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। मूंखे ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे मुंहिंजा मशरूम्स कीअं लॻा, ऐं तव्हांखे मुंहिंजी रिली कीअं लॻी जेका मां कंप्लीट कई, ऐं हीअ रिली जेका मां ठाहींदमि अञा, उन जे बारे में तव्हां केतिरा एक्साइटेड आहियो, तव्हां ॾिसणु चाहियो था, इंतज़ारु कयो था। जेको बि तव्हांजी राय हुजे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। इनशाला वरी कंहिं ॿी वीडियो में ऐं सुभाणे वारे व्लॉग में ज़िंदगी रही त ज़रूरु मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह वाही।